लगी रही मूंखे चई उस्ताद हाणे मां एतिरो अॻिते वधी वियो आहियां जो पोइ ते नथो मोटी सघां। हर दोस्त सां हर छोकिरे सां हमदर्दी जो मुज़ाहिरो कंदड़ हुयो। मुद्दा ही हिन जी वञण जी न हुई। सरमद सिंधी वाकई हिकिड़ी अहिड़ी आग लॻाए वियो आहे। सरमद खां वधीक मां सां अञा केरु जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बेठो घणनि खे सरमद असांखे अकेलो छॾे हलियो वियो आहे। सरमद असां सिंधी माण्हुनि खां सिंध खां कॾहिं बि विसरी नथो सघे। सरमद जी तर्ज़ ऐं स्टाइल खे हुनजे भाउ खां अलावा मां सघां थो ॿिए कंहिं फॉलो कोन कयो।